दोस्त अजीज मुझा रिश्तेदार तव्हांजे अचण ते मुझी दिल ॾाढी खुश थी है। जलसो हर महीने थींदो आहे, तव्हां हर जलसे ते अल्हम्दुलिल्लाह ईंदा आहियो, पर अॼु तव्हां मुंहिंजे पुट ऐं न्याणी जे शादी जे सॾ में आया आहियो। सॾ उन खे कबो आहे जेको जंहिंसां को ताल्लुक़ हूंदो आहे, जंहिंसां को ताल्लुक़, को नातो, को रिश्तो, को ॻांढापो हूंदो आहे। ऐं माण्हू पंहिंजे बिरादर, पंहिंजे ज़ात, पंहिंजे दोस्तनि खे ख़ुशी जे मौक़े ते सॾींदा आहिनि। जंहिंखे पंहिंजो सम्झंदा आहिनि उनखे सॾ ॾींदा आहिनि। शादी में, पंहिंजे काज में, पंहिंजे छन्ने में उनखे सॾींदा आहिनि जंहिंखे पंहिंजो सम्झंदा आहिनि। ऐं सॾ खणी मिले बि सही, पर वेंदो उहो जेको पंहिंजाइप सम्झंदो। अॼु तव्हांजो ऐं असांजो हिते गॾु थियण, मूं तव्हांखे पंहिंजो सम्झी सॼियो आहे ऐं तव्हां पंहिंजो सम्झी हाज़िर थिया आहियो। इहो असांजो रूहानी रिश्तो आहे। अल्हम्दुलिल्लाह मुझे इन सॾ में मुझी बिरादर, मुझा अजीज रिश्तेदार भी गॾु आहिनि, पर वॾे तादाद में तव्हां गॾु आहियो। तव्हां खे मूं पंहिंजो सम्झी सॼियो ऐं तव्हां पंहिंजो सम्झी हाज़िर थिया। इहा असांजी पंहिंजाइप ऐं असांजो जेको ताल्लुक़ ऐं रिश्तो आहे, इहो रूहानियत जो रिश्तो आहे। ऐं जिस्मानी खूनी रत जे रिश्तनि खां रूहानी रिश्ता वधीक मज़बूत हूंदा आहिनि। रत जा रिश्ता थोरी थोरी ॻाल्हि ते रुसी पवंदा आहिनि, चिड़ी पवंदा आहिनि, कावड़जी वेंदा आहिनि, पर रूहानी रिश्ता इन्हनि में वधीक प्यार, पाबो, मुहब्बत, शफ़क़त ऐं पंहिंजाइप हूंदी आहे। रत जा रिश्ता सिर्फ़ इंसान जी ज़िंदगी ताईं हूंदा आहिनि, पर रूहानी रिश्ता मरण खां पोइ बि क़ाइम रहंदा आहिनि। मरण खां पोइ बि। जुमे ते मूं हदीसूं बयान कयूं हुयूं, कुरान जूं आयतूं पढ़ियूं हुयूं, जिन में अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो जो फरमान ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं हदीसूं इन ॻाल्हि जो दलील आहिनि त जेको अल्लाह वास्ते कंहिंसां रूहानी रिश्तो, मुहब्बत जो रिश्तो जोड़े थो, क़यामत जे ॾियारे उन्हनि ॿिन्ही धुरियुनि खे रब गॾाए जन्नत में दाख़िल। हज़रत अनस बिन मालिक चयो त मदीने वारे साईं फरमायो त अल मरउ मन अहब, इंसान क़यामत में उन सां गॾु हूंदो जंहिंसां जंहिंजी मुहब्बत हूंदी, जंहिंसां जंहिंजी मुहब्बत हूंदी, वो क़यामत जे ॾियारे उन सां गॾु हूंदो। मूं पंहिंजी दिल जी मुहब्बत सां तव्हांखे सॼो, तव्हां पंहिंजी दिल जी मुहब्बत सां पंधड़ा करे आयो। इहो असांजो ताल्लुक़ इंशाअल्लाह दुनिया में बि कम ईंदो ऐं आख़िरत में बि नफ़ो ॾींदो।
असांजी तव्हांजी अॼु मिट्री क़ाइम थी आहे, तव्हांजी असांजी रिश्तेदारी क़ाइम थी आहे। उहा रिश्तेदारी रूहानियत वारी, जेका दुनिया में भी हलंदी, जेका क़ब्र में भी हलंदी, जेका आख़िरत में भी हलंदी। अल्लाह करे त इहो नंग ऐं नातो रब मूंखे भी निभाइण जी तौफ़ीक़ ॾिए ऐं तव्हांखे भी निभाइण जी तौफ़ीक़। जेको अॼु तव्हां रिश्तो जोड़ियो आहे, न ज़ात आहे, न पहिरीं रिश्तेदारी आहे, न ॾेती लेती आहे, न मूं तव्हांखे इन जे लाइ सॼो आहे त तव्हां मूंखे ॾन ॾिजो या मूंखे शादी जो सॾु भरे मूंखे 5 रुपया ॾिजो। मुंहिंजी इहा नियत कोन्हे, लंगर फी सबीलिल्लाह आहे। को बि ताल्लुक दुनिया जो न आहे, असांजो तव्हांजो ताल्लुक अल्लाह वास्ते जो ताल्लुक। हदीस कुदसी में आ, रब्बे ज़ुल जलाल तो फरमाए, रब्बे कायनात इरशाद फरमायो, वजबत महब्बती लिल मुतहाब्बीन फीया वल मुतज़ाविरीन फीया। मुझी मोहब्बत वाजिबा उन्हनि माण्हुनि सां मां रब ज़रूर मोहब्बत रखंदुसि जेके मुंहिंजे ख़ातिर हिक ॿिए में मोहब्बत रखनि। वल मुतज़ाविरीन फीया, मूं रब जे ख़ातिर हली वञी ज़ियारत कनि था। वल मुतबादिलीन फीया, मूं रब जे ख़ातिर हिक ॿिए ते ख़र्च कनि था। भाड़ो भरियूं, किरायो भरियूं, रस्ते में खाधो पीतो ख़र्च थियो, इहो ख़र्च करे वञी रब जे ख़ातिर हिक ॿिए सां मेल मुलाक़ात कनि था। उन्हनि जे लाइ मुंहिंजी मोहब्बत रब फरमाए थो वाजिब थी। ऐं क़यामत जे ॾियारे में जंहिं ॾींहुं को बि छपर ऐं छांव न हूंदो, अझो ऐं सहारो न हूंदो, उन ॾिहाड़े ते हिन मोहब्बत वारा जेका अॼु तुंहिंजी असांजी जुड़ी आहे, इन्हनि माण्हुनि खे अल्लाह ताला पंहिंजे अर्श जे साये में बीहारींदो। वरजुलान तहाब्बा फिल्लाहि अज़्ज़ व जल्ल इज्तमा अलैहि व तफर्रका अलैहि। उहे ॿ माण्हू जेके अल्लाह वास्ते हिक ॿिए साण अचे मिलिया। छाजे लाइ मिलिया? सची ॿुधायो, को तव्हां कर्ज़ वठण आया आहियो छा जी, या भत खाइण आया आहियो? भत त घर में बि खोड़ था खाओ पिया। अलाह से हर कंहिंखे रोज़ी ॾिए थो, को बि पेट जो बुखियो केर बि न आहे। तव्हां जेकॾहिं अॼु आया आहियो त तव्हांजो अचणु अल्लाह जे ख़ातिर आहे। मदीने वारा साईं था फरमाइनि त वरजुलान तहाब्बा फिल्लाह, ॿ माण्हू जन अल्लाह वास्ते हिक ॿिए में मोहब्बत रखी, इज्तमा अलैहि व तफर्रका अलैहि, जे गॾु थिया त बि अल्लाह जे ख़ातिर, वरी जे जुदा थिया त बि भाकुर पाए अल्लाह वास्ते हिक ॿिए मां जुदा थिया। साईं फरमाइनि था त इन्हनि टिनी खे अल्लाह ताला अर्श मुअल्ला जो सायो नसीब फरमाईंदो। दुनिया सॼी का हिसाब किताब थींदो, पर हिन मोहब्बत वारा बिना हिसाब किताब जे जन्नत में। तव्हां सभिनी खे गुज़ारिश कयां थो त तव्हां सभु फ़क़ीर हिक ॿिए में इहा मोहब्बत जी रिश्तेदारी जोड़ियो। सिर्फ़ मूंसां न, पर हिक ॿिए में सभु फ़क़ीर, कहिड़ी बि ज़ात जा, कहिड़े बि क़ौम जा, कहिड़े बि क़बीले जा, हिक ॿिए में अल्लाह वास्ते मोहब्बत रखंदो। ॻाल्हि चवांव मञंदव जी? मञो त चवांव, न मञो त न चवां। जेॾी महिल मजलिस पूरी थिए न, हिकिड़ो ॿ यार बणाए वञिजो। सॼी मसल भरी पई आहे, हिकिड़ो ॿ यार हितां बणाइजो। मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं फरमायो त मोमिननि सां यारी रखो ऐं घणा यार बणायो,
दीनदार माण्हू नेक माण्हू घणा यार बणायो छो अजीब अजीब राज आहे। मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह वॾो हयादार आहे, अल्लाह वॾो हयादार आहे। क़यामत जे ॾियारे में जंहिं माण्हू जा घणा नेक यार हूंदा उन्हनि जे साम्हूं रब हया कंदो, उनखे पकड़ न कंदो, उन खां पुछाणो न कंदो। समझव ॻाल्हि जी? हाणे मिसाल जी ॻाल्हि, मिसाल हूंदो आहे ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ। तूं थी बि नालो छा अथई? मोहम्मद सिद्दीक़ गुरु परते मुंह कर। ही मुंहिंजो फ़क़ीर आहे, मुंहिंजो बचिड़ो आहे, हिन को हिकिड़ी ग़लती थी वई, कसूर थी वियो। कावड़ मूंखे ॾाढी आई, दिलि चए पई त मोचड़ा हणांसि, पादर हणांसि, जमायत मां कढांसि, छा कयांसि, सज़ा ॾियांसि। पर हेतिरी जमायत वेठी आहे, हिननि जे साम्हूं कीअं हिनखे मां ख्वार कयां, हेतिरनि माण्हुनि जे साम्हूं हिनखे शर्मसार कीअं कयां। मुंहिंजी दिलि नथी चवे त हिनखे को मां हिकिड़ो लफ़्ज़ बि ॾुखियो चवां जेको माण्हुनि जे साम्हूं हिनजी बेइज़ती थिए। हिकिड़ो लफ़्ज़ को हिनखे गार ॾियां या घटिया लफ़्ज़ ॻाल्हायां या दड़को ॾियां, दड़को बि नथो ॾेई सघां, छो त हेतिरा यार हिन जा वेठा आहिनि, हिनखे कीअं शर्मसार कयां। मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न त जमायतूं गॾु थियूं, करमी सभु गॾु हूंदा। पोइ जंहिंजा जेतिरा घणा यार हूंदा न, अल्लाह ताला खे हया ईंदो त हेतिरनि यारनि जे अॻियां कीअं शर्मसार कयां, हिन जा कीअं ऐब खोलियांसि, कीअं पुछाणो कयांसि, कीअं हिनखे मलाइकनि खे गिरफ़्तार कयो, नथोसि दोज़ख ॾे वठी वञो, कीअं हिनखे शर्मसार कयां। पोइ मां रब ढक ढके छॾी। ऐं तव्हां सॼी दुनिया घुमो पर हेड़ा यार तव्हांखे ॿी जाइ ते न मिलंदा। हा, मुरीद फ़क़ीर जहिड़ो यार मिलंदो अॻे, साजन जहिड़ो यार ॿियो मिलंदो आहे? मुंहिंजे सोणे साईं अदे हसनुल्लाह सोणे जहिड़ो यार मिलंदो अॻे? हा, हिननि फ़क़ीरनि जहिड़ा ॿिया तव्हांखे यार मिलंदा छा? मूं जहिड़ो यार ॿियो मिलंदो छा तव्हांखे? यार तव्हांजा घणा ई आहिनि, सत मल्हाईंदा आहियो, बिरादरियूं मल्हाईंदा आहियो, सत भरींदा आहियो, पर अहिड़ी यारी बि न मिलंदव। हिन यारी जो अल्लाह भरम रखंदो, हिन यारी जो अल्लाह भरम रखंदो, हिन यारनि जे अॻियां कंहिं यार खे पार न कंदो। बराबरि ॾोही आहियूं, काती आहियूं, मां त यार गदिलो गुनहगार आहियां, तव्हां भला आहियो, तव्हां साले आहियो, मां पाण खे ॾिसां थो त मां त गदिलो गुनहगार आहियां, निकम्मो नालाइक आहियां। मूंखे यकीन आहे मुंहिंजे सुहिणे नबी जी हदीस ते, जॾहिं हेतिरा मुंहिंजा यार क़यामत में हूंदा, रब मुंहिंजा ऐब न खोलींदो। ओ नंगड़ा निमाणींदा जिमें तीवें पालना, नंगड़ा निमाणींदा
जीवे तीवें पालना, जीवे तीवें पालना, ऐब न खोलना, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवें पालना। मेरियां ते मंदियां बेशक गंदियां, मेरियां ते मंदियां, मेरियां ते मंदियां बेशक गंदियां, ढक्की में दा ढोलना, ओ ढक्की में दा ढोलना, ऐब न खोलना, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवें पालना, है नंगड़ा निमाणी दा। लगियां महिलारे तेरे पईहां बनारे तेरे, लगी हां महिलारे तेरे, ओ जोगी नाल जावना, ऐब न खोलना, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवें पालना। मुझी पहरी गुजारिश तव्हां की इहा है तो फ़कीर हिक ॿिए में मोहब्बत रखो, हिक ॿिए में यारी रखो, हिक ॿिए जे दुख सुख में, हिक ॿिए जे शादी में गमी में तव्हां हिक ॿिए सां शरीक। मूंखे ख़बर आहे केतिरनि फ़कीरनि सां माइट रिश्तेदार कावड़ियल आहिनि, उन्हनि सां गॾु कोन था खाइनि, पर जेकॾहिं तव्हां फ़कीर हिक ॿिए सां रिश्तनि में गॾु हूंदव, मिटियूं कयो त बि नेक ॾिसी रिश्तो जोड़ियो, भला ज़ात वारा को धोई त कोन ज़ात खे पीबो न। मूं पंहिंजी न्याणी ॾिनी आहे, मुंहिंजो न्याणो थियो आहे, झटियाल आहिनि ज़ात जा, बसि हिननि खे नेक ॾिठो, सालियो ॾिठो, हिननि सां रिश्तो कयो। हीउ मुंहिंजो नाठी आहे, पंहिंजी न्याणी मूं हिनखे ॾिनी आहे, ज़ात न आहे मुंहिंजी। मुस्लमान सभु पाण में भाइर आहियूं, मुसलमान सभु पाण में भाइर आहियूं। तव्हां इहो तव्हांजी सोच ग़लति आहे त पंहिंजी ज़ात खां सवाइ ॿिए हंधि न ॾींदासीं, पंहिंजे बिरादरी खां ॿाहिरि न निकिरंदासीं, ऐं बिरादरियुनि में न्याणियूं रत थियूं रोअनि पियूं। मूंखे ख़बर आहे तव्हांजे माइटनि जी जेके तव्हांजे न्याणियुनि खे सुख मिलिया आहिनि, इहा मूंखे ख़बर आहे। न्याणियुनि खे ॼाणी वाणी बाहि जे ओड़ाह में न उछलायो, जो त धारियुनि में माइटी न कंदासीं। अॼुकल्ह बीमारियूं अहिड़ियूं पैदा थियूं आहिनि जेके खून खां खून में मुंतकिल थियूं थियनि। रिश्तेदारी पंहिंजनि में रुॻे करे, पंहिंजनि में करे, सोट मातात में करे त उहे मोरूसी बीमारियूं अॻिते हलनि थियूं। शुगर जी बीमारी आम थी वई आहे, इहा मोरूसी बीमारी आहे। थैलेसीमिया जी बीमारी जेके ॿारनि खे रत नथो ठहे, इहा मोरूसी बीमारी आहे। नानंग में ॾाॾंग में लाॻीतो रिश्तो थींदो रहे, ॿाहिरि न निकिरे त इहा बीमारी अॻिते नसलनि में मुंतकिल थींदी आहे। पर जेकॾहिं ज़ात मटाए ॿी ज़ात में रिश्तेदारी करे थो त इन बीमारी जी पाण पटिजी थी वञे। हज़रत फारूक आज़म उमर आदिल रज़ी अल्लाह ताला अन्हु कानून ठाहियो हुयो त पंहिंजी बिरादरी खां ॿाहिरि माइटी करे सघो था। इहा सोच ग़लति आहे, इहो फ़िक्र ग़लति आहे त पंहिंजी ज़ात खां ॿाहिरि माइटी न कयो। सभु मुस्लमान पाण में भाइर आहियूं। अॼु अहद कयो त इंशा अल्लाह ताला
फ़क़ीर फ़क़ीरनि सां रिश्ता जोड़ींदासीं, फ़क़ीर फ़क़ीरनि सां मुहबतूं वंडींदासीं, हिक ॿिए जे ग़म में या ख़ुशी में हिक ॿिए सां शरीक थींदासीं। छा इहा ॻाल्हि क़बूल आहे तव्हांखे? फ़क़ीर बीमार आहे त तव्हां हली वञी पुछो उन खां, अगरि को तव्हां उनजी मदद कयो, अगरि को ज़रूरतमंद आहे उनखे ज़रूरत खे पूरा करण में उन सां बाह ॿेली बणिजो। अगरि पंहिंजे बिरादरी में नेक साले रिश्तो नथो मिले त हरू भरू पंहिंजनि में ओड़ाह में उछलण जे बजाए फ़क़ीरनि नेकनि में ॾिसो जेकॾहिं सुठो रिश्तो मिली वञे। पंहिंजे नियाणियुनि ते रहम कयो, पंहिंजे बच्चनि ते बाठ कयो। मुंहिंजा दोस्तो, अॼु शादी जे मौक़े ते मूं तव्हांखे दावत इन जे लाइ ॾिनी आहे त ॾिसो त रिश्तो कीअं थींदो आहे ऐं शादी कीअं थींदी आहे। हिते तव्हां को ढोल वॼंदे ॾिठो आहे, मंगणहार ॾिठो आहे तव्हां जी? को सेरो पढ़ंदे औरत जो गीत या औरत जो जीअं नाचूं था नचाइनि औरतूं थियूं मुजरा कनि, छा अहिड़ी का शइ तव्हां हिते ॾिठी आहे? छा थियो? क़ुरान पढ़ियो, नबी जी नात पढ़ी, अल्लाह जे ज़िक्र जी तवार थी। जिते क़ुरान जी महफ़िल थी थिए उते अल्लाह जी रहमत थी वसे। छा थी वसे? सौतान मलऊनतान, टिन आवाज़नि ते अल्लाह जी लानत हूंदी आहे। सौतुल मज़ामीर व सौतुल निसा, ज़ालुनि जो आवाज़ औरतूं ॻाईंदियूं आहिनि उन्हनि जो आवाज़, ॿियो सुरूदनि जो आवाज़, बेंडूं बाजा तबला हारमोनियम ढोल धुकड़ तंबूरा जिते वॼंदा आहिनि उते लानत वसंदी आहे, फिटकार वसंदी आहे। मुंहिंजा दोस्तो, शादी जंहिंमें रहमत वसे उहा भली या उहा भली जंहिंमें लानत वसे? कोन था ॻाल्हायो? तुंहिंजो पुट पढ़णजे उन ते छा थो चई त रहमत वसे या लानत वसे? छन्ने ते, काज ते, साटियुनि ते, भातियुनि ते रहमत खपे या लानत खपे? घटि था ॻाल्हायो। भई तरीक़ो वठो मुंहिंजे नबी वारो। जेकॾहिं तव्हांखे नबी जो तरीक़ो नथो वणे त तव्हां मूंखे नथा वणो, मूंखे न खपे, मूंखे अहिड़ो मुरीद न खपे। मुरीद उहो खपे जेको सोणे नबी जी सुन्नत ते हले। जेकॾहिं तव्हांखे नबी जो रस्तो नथो वणे त मूंखे वरी तव्हांजी माइट नथी वणे। ॻाल्हि आहे सिधी, सम्झो था? तव्हां पंहिंजे शादीअ में ढोल वॼायो, धुकड़ वॼायो, औरतूं इहा ॻाइनि, रक़्स ऐं सुरूद थियनि, मुजरा थियनि, पोइ तव्हांजी फ़क़ीरी शादी। शादी कंदो त ईअं क़ुरान पढ़ाईंदव। मां ईअं नथो चवां त हरू भरू को वॾो जलसो कयो, 20 देगियूं लायो या हाफ़िज़ अली अकबर सोणे खे वठी अचे तव्हां तकरीर करायो। तकरीर करायो त सुठी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं नाहे तौफ़ीक़ एतिरी त बि पंहिंजो को नात खान घुराए, को क़ुरान जो कारी घुरायो, अल्लाह जे क़ुरान जी तिलावत थिए, नबी सोणे जी नात थिए, शादी थी वई हले। मुसलमानी आसानी, कर्ज़ खणी माण्हुनि खां कर्ज़ खणी वॾो काज करे माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ साईं फलाणे खान जी शादी आहे, फलाणे खान वाह जो खत कयो, वाह वाह जे लाइ, पंहिंजी नामबरारी नमूद ऐं नुमाइश जे लाइ पाण खे हलाकत में विझण, कर्ज़ खणी पाण खे परेशान करण कतई जाइज़ न आहे। जेको ताज जो आहे, ताज इहो ताज बि जेको मुड़े कन खोले ॿुधो, ॿियाज पंहिंजी तौफ़ीक़ आहर जेतिरो हुजे उहो न्याणी खे ॾियो बसि। भली खणी हिकिड़ो थामनि जो सेट ॾेई छॾियो, हिकिड़ी रिंडी ॾेई छॾियो, हिकिड़ो विहाणो ॾेई छॾियो। मुंहिंजे नबी छा ॾिनो पंहिंजी न्याणी खे ॾाढो? हा, हिकिड़ो पाणी पीअण जी खल्ली हुई, मश्क पाणी पीअण जी, 2 प्याला हुया पाणी पीअण जा, हिकिड़ो गादेलो हुयो जंहिंमें खचीअ जा तांदूरा भरियल हुया, 2 चूड़ा हुया,
आज जा हे मुझे सोने नबी जे न्याणी जो दाज हुयो बिनी जहान जे सरदार लखे रुपया दाज ॾियण कर्ज खणी वरी खणी रखंदा सबको ॾिसे त फलाणे हेतिरो दाज ॾिनो। इन जे करे जेके गरीब न्याणियूं आहिनि हज़ारे न्याणियूं वेठियूं आहिनि उन्हनि जी शादी नथी थिए दाज कोन्हे को। इहो ज़ुल्म आहे। पाकिस्तान में हिकिड़ी सर्वे रिपोर्ट आई आहे त 80 लख न्याणियूं उन्हनि जा मथा अछा थी विया आहिनि, उन्हनि जी शादी न थी आहे। 80 लख न्याणियूं, केॾो वॾो ज़ुल्म आहे। न्याणी जी शादी जी उमिरि जेका आहे न 25 सालनि खां मथे चढ़ी त उनखे अनूसा सॾिबो आहे। अनूसा उहा शादी जे क़ाबिल नथी रहे 30-25 सालनि खां पोइ। अछा नथा थी विया न्याणियूं विहारियूं वेठा आहिनि। असां दाज कोन्हे, बिरादरी में असांखे पंहिंजो जाइ कोन्हे, रिश्तो कोन थो थिए। दोस्तो इहे सभु शैतानी तरीक़ा रीतूं ऐं रस्मूं इन्हनि खे छॾियो मुंहिंजे सोने नबी जे दीन वारे रस्ते ते। अरबनि में मूं अॼु बि ॾिठो आहे, हीअं वेठा हूंदा न कचहरी वेठा कंदा, चांहि वेठा पीअंदा, कहवो वेठा पीअंदा, चवंदा न हो तुम्हारी धीउ जेका आहे उनजो छा थियो, रिश्तो कई की न अञा त कोन थियो, पोइ मुंहिंजे पुट जे लाइ ॾे न जे तोखे ॾिनमि। कहवो वेठा पीअंदा, ढुक हिकिड़ो पीतऊं, माइटी थी वई। यार हो तुम्हारी भेण जो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे, उहा वांदी वेठी आहे कि हा वांदी आहे खपई जा कि हा मूंखे ॾे न, तो वटि हिकिड़ी जो आहे कि मां बि वठंदुसि, घर पंहिंजो जुदा ॾींदोसां। 2-2, 3-4 परंजण अरबनि में अॼु ताईं बि ऐब न आहे। इहे वेठे कचहरी कंदे बसि ईअं कंदे अदा इहा भेण वारी ॾे न मूंखे कि तोखे ॾिनमि। बेवाह औरतुनि सां शादी करणु असांजे समाज में ऐब सम्झो थो वञे। जंहिंजो मुड़ुसु मरी वियो, वरी नौजवान आहे, नई नबी आहे, या हिकिड़ो ॿार जाओ, उनखे ईअं छॾे ॾियनि था। मुंहिंजा दोस्तो इहो बि जुर्म आहे, समाजी जुर्म आहे, न्याणियुनि सां ज़ुल्म आहे इहो। हज़रत बीबी अस्मा बिन्त उमैस रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अली जो भाउ हुयो, उनजो नालो हो जाफर तैयार, उनजे निकाह में हुई बीबी अस्मा बिन्त उमैस। जॾहिं हज़रत जाफर गुज़ारे वियो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ उन सां शादी कई। हज़रत अली जी भाॼाई हुई, उन सां शादी कंहिं कई? हज़रत अबू बकर सिद्दीक़। हज़रत अबू बकर सिद्दीक़ गुज़ारे वियो त हज़रत अली पाण उन सां शादी कई। ऐं बि न हुयो। बीबी खदीजतुल कुबरा सां अॻ में मुड़ुसु हुयो, उन मां औलाद हुयो। मुड़ुसु वफ़ात करे वियो, मदीने वारे साईं जी उमिरि हुई 25 साल, बीबी साईं जी उमिरि हुई 40 साल। साईं जन शादी कई। असांजे नबी जो तरीक़ो छा आहे? असांजे पाक पैगंबर दीन में आसानी कई आहे, पंहिंजे घरनि में पंहिंजे घर वारनि सां बेतकल्लुफ़ी कई आहे। मुंहिंजा दोस्तो, हे असां हिकिड़ा फ़क़ीर थियासीं, सम्झंदासीं असां त पोतल माण्हू थी वियासीं। ज़ाल सां कुर्ब जो ॻाल्हाए नथो, शफ़क़त जो ॻाल्हाए नथो। रोज़ मूं वटि दाहूं थियूं अचनि, न्याणियूं जूं साईं मूंसां मुड़ुसु नथो ठहे। तव्हांखे ज़ाल मिली आहे त तव्हां हुन सां कुर्ब रखो, मोहबत रखो। अलाह साईं तव्हांखे मर्द बणायो आहे, मर्द जो कमु आहे 4 ताईं ज़ालूं हलाए सघे थो। जेकॾहिं मुड़ुसी न अथव, तव्हां में हलाइण जी हिमत तौफ़ीक़ न आहे त फवाहिद पोइ हिकिड़ी आहे। जेकॾहिं तव्हां में हिम्मत आहे, अलाह सां तोखे माली जानी तौफ़ीक़ बख़्शी आहे। फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा। जेकॾहिं तव्हांखे वणनि थियूं न, औरत वणे थी, तव्हां उन सां शादी कयो। 2 पढ़णिजो, 3 पढ़णिजो, 4 पढ़णिजो। ख़िफ़्तुम अल्लाह तादिलू, जे ॾिजो था त अदुल न कंदव। सिंधी में चवां त जे भाड़ी आयो। अल्लाह तादिलू फवाहिद, ॾिजो था त न हलाए सघंदव, सत न ॾेई सघंदव।
कीअं बशीअ में जे सम्झो था त न हलाए सघंदो वाहिद को हिकिड़ी शुरूआत अलाह जे क़ुर में ॿिनि खां कई छो लिबिया जे अंदर औरतुनि हे महीनो ॾेढ अॻ में जी ॻाल्हि आहे लिबिया जे हज़ारे औरतुनि रोडनि ते निकिरी जुलूस कढिया आहिनि अलाह जो वास्तो अथव ॿ शादियूं कयो टे कयो चार कयो असां हज़ारे न्याणियूं वेठियूं आहियूं असांजी उमिरि गुज़री थी वञे पई मर्द थोरा आहिनि हुते औरतूं वेठियूं लिबिया इस्लामी मुल्क आहे अरब कंट्री आहे त दोस्तो इन जे करे इस्लाम मर्दनि खे चैन ते पढ़ण करण जी इजाज़त ॾिनी आहे रंगड़ सां शादी करण जी इस्लाम तरकीब ॾिनी आहे साईं फरमाइनि था असाई अलल अर्मिल जेका बेवह औरत आहे न उन ते कोशिश करे उन जी परगोर करे बेवह औरत सां शादी करे उहो कल मुजाहिद फी सबीलिल्लाह जे मुजाहिद अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदो हुजे न जेको मुजाहिद खे अजर मिलंदो रंगड़ जी संभाल रहण वारे खे बि ओतिरो अजर ईंदो समझो था मुंहिंजा दोस्तो पंहिंजी शादी इस्लामी तरीक़े मुताबिक़ परणायो त उन ते ॻाइण न हुजे वॼाइण न हुजे ढोल टुकड़ न हुजनि साठ सावण न हुजनि बल्कि अल्लाह जो क़ुर हुजे नेकी जी महफ़िल हुजे अॼु तव्हांखे इहा शादी वणी सम्झो क़ुर रखा न पतो वणी अथव या कोन वणी अथव सची ॿुधायो हा ॿुधायो हीअ शादी इस्लामी तरीक़े सां हू जंहिंमें वञो झुमरियूं थियूं लॻनि हाणे इहो करे इंसाफ़ त हूअ चङी आहे जंहिंखे हीअ वणी आहे ते हथ मथे खणो हा पुटनि वारा न्याणियुनि वारा अॼु मूंसां अहद कयो त इनशा पुटनि जी न्याणी थिए या पुटनि जी शादी थिए या न्याणी जी शादी थिए उन ते गैर शरई कम ॻाइण वॼाइण ढोल टुकड़ बाक़ी वरी हो ईअं हणंदा आहिनि ज़ाल थी सघे तव्हां वटि त कोन हूंदा सची ॿुधायो आहिनि इहो शुरूआत टकर सां था कयो सची ज़िंदगी वीचारा आहिनि बि टकर रोज़ केॾी महिल मर्द थो अचे केॾी महिल माई थी साईं कावी थी पोइ वरी मर्द थो अचे साईं ज़ाल नथी चए खंड पड़ी वई मां त तोखे लख भेरा खंड पड़ी विया पर तो जो शुरूआत टकरनि सां कई आहे त अलाह टकर टकर न हणो इहे लाॾा कोॾा सवात सावण वरी छा शादी वारे ॾींहं ते मर्द खे पाराईंदा पोती माई जी पोती मर्द खे पाराईंदा मर्द जो अजरत वरी माई खे पाराईंदा केतिरो युबत आहे या न आहे ॻाल्हायो छो न चुप थी विया आहियो अञा मां बि तव्हांजे हिते जो वाक़ुफ़ आहियां मूंखे ख़बर आहे तव्हांजी दर दर जो जोगी आहियां किथे किथे मां ॾिसां थो वेठो मर्द खे पाराईंदा पोती ऐं ज़ाल खे पाराईंदा अजरक घणा खफ़ा आहिनि मुंहिंजा दोस्तो त इहे जेके गैर शरई रीतियूं रस्मूं आहिनि उनखे छॾे ॾियो तव्हांजे लाइ किताब लिखियो आहे पाकीज़ ज़िंदगी पढ़ो उन में लिखियल आहे शादी कीअं कजे इलाज कहिड़ो कजे घर कीअं ठाहिजे घर कीअं हलाइजे हिकिड़ो अॼु किताब आयो आहे इन किताब में
पूरी ज़िंदगी जो दस्तूर अमल लिखियो आहे त छा करणु खपे, अक़ीदो कीअं रखिजे, ज़िंदगी कीअं गुज़ारिजे, अबे सां, अमड़ सां, भाइरनि सां, भेनरुनि सां, घर में, घर खां ॿाहिरि कीअं ज़िंदगी गुज़ारिजे, पूरी ज़िंदगी जो निचोड़ इन किताब में अथव। किताब जो नालो आहे तरबियत तालिबीन। हिते तव्हांखे मिलंदो, आयो अॼु आहे ऐं सची ॿुधायां हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि आहे, मस्जिद में वेठो आहियां, कसमा कसमी ॻाल्हि आहे। कल्ह मुंहिंजे पुट जी ऐं न्याणी जी रुख़सती ॾिसी कल्ह इहो किताबु आयो। मां पंहिंजे दिलि खां पुछियो त मूंखे कहिड़ी शइ जी वॾी ख़ुशी थी आहे, पुट ऐं न्याणी जी शादी जी ख़ुशी थी आहे या मूंखे हिन किताब जे अचण जी ख़ुशी थी आहे। मूंखे कसम आहे मुंहिंजे रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे त मूंखे मुंहिंजे किताब अचण जी ख़ुशी मुंहिंजे पुट ऐं धीउ जी शादी खां वधीक आहे। छो त मूं इहो पंहिंजे खून जिगर सां लिखां। तव्हां सुम्ही पवंदा आहियो, मां सॼी राति वेठो हूंदो आहियां, हिकिड़े हिकिड़ो लफ़्ज़ ॻोल्हे चूंडे लिखंदो आहियां। हिकिड़ी हदीस केतिरनि किताबनि खे खोली, केतिरनि किताबनि जी वर्क गर्दानी करे उहा तव्हांजे लाइ गॾु कंदुसि। केतिरी महिनत सां मां लिखां थो, पंहिंजे खून जिगर सां लिखां थो। तव्हां फ़क़ीर थी ऐं इनशा अल्लाह मुंहिंजे मरण खां पोइ बि ही मुंहिंजो तव्हां वटि तोहफ़ो आहे, ही मुंहिंजो वसीयतनामा आहे, ही मुंहिंजा किताब तव्हां सां गॾु हूंदा। मुंहिंजे किताबनि खे तव्हां हथ लाहींदो, तव्हां गुमराह न थींदो। इनशा अल्लाह तव्हांजी रहबरी कंदा, मां हुजां या न हुजां, ही किताब मुंहिंजी पर पुठ बि तव्हांजी रहबरी ऐं रहनुमाई कंदा। ही किताब आयो आहे ऐं वठो, हिनखे पढ़ो। ऐं मां कीअं बि चवंदो जेके पढ़ियल आहिनि घर में रोज़ानो हिकिड़ो पनो, ॿ पना, अढाई पना रोज़ानो घर में दर्श ॾियो। घर वारनि खे पढ़ी ॿुधायो, घर वारनि खे बि पढ़ी ॿुधायो त उन्हनि खे बि दीन जी ॼाण थिए। जेके मस्जिदनि जा ख़तीब आहिनि उहे रोज़ानो त्रेपारी खां पोइ, फजर खां पोइ या इशा खां पोइ हिकिड़ा 2 मिंट, 4 मिंट, 5 मिंट रखो, दर्श ॾियो। जेके मोबाइल जे हथ में मैसेज लॻा कयो, वठो अचां लॻी पई आहे, तव्हां हिन किताब मंझूं हिकिड़ी ॿ सिट लिखी उहा मैसेज इहा सभिनी ॿियनि ताईं दीन जो पैगाम पहुचायो, ॿियनि जी रहबरी ऐं ॿियनि जी ख़ैर ख़्वाही कयो त अल्लाह जी ज़ात तव्हां ते राज़ी थींदी। सम्झो था, पंहिंजी ख़ुशियूं सुन्नत मुताबिक़, पंहिंजूं गमियूं नबी सोने जे तरीक़े मुताबिक़। सम्झो था त शादी जे अंदरि असुल जेका शादी आहे न उहा आहे निकाह। शादी आहे निकाह। निकाह खां पोइ ॿिए नंबर ते आहे वलीमो या मग़रिब जी सुन्नत। वलीमो चवणो मुंहिंजे सोने नबी जी सुन्नत आहे। ऐं वलीमो शादी जे पहिरें ॾींहुं कजे या ॿिए ॾींहुं कजे या टे ॾींहुं कजे। 3 ॾींहंनि खां पोइ वलीमो करणु इहा टरड़ाइप जी निशानी। टरड़ाइप, टरड़ा माण्हू सम्झो था, हलकड़ा बेवकूफ़। 3 ॾींहंनि खां पोइ इहा वलीमो न आहे, इहो ॾेख वेख जे लाइ आहे। वलीमो 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि करणु। अलहमदुलिल्लाह कल्ह रुख़सती थी आहे, अॼु वलीमो आहे। तव्हां सभिनी खे मूं इन जे लाइ सॼो आहे त तव्हां सिखो ऐं इहो आहद करे मोटो त इनशा अल्लाह असांजे पुट जी शादी थींदी त कीअं कंदा, न्याणी जी शादी थींदी त बि छड़ा चुप में आयो, अलाह कंदो तव्हांखे बि थींदा। छड़नि खे भला ॾींदो, उमेद ते जहान क़ाइमु आहे। बाग में तेरी कपड़ा पाई सके, ये जायज़ कपड़ा पाइबा इज़त है। वली में जो मक़सद आहे शादी जी ख़ुशी, शादी अञा थी न आहे, हिजाई न आहे, मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। 3 ॾींहं ताईं शादी जो वलीमो करे सघिजे थो। हिकिड़े असाबी आयो साईं जन जी ख़िदमत में, तो हुन ते शादी जा आसार हुया। साईं जन फरमाए शादी कयई कि हा या रसूल अल्लाह शादी कयमि। पर कुंवारी सां परिणियल माना रंधड़
किसी रंडड़ा हल्ला दिकरन तुलाए बुक व तुलाए बुहा आओ जे कुंवारी सां शादी करी आ तू तोखे रांदियूं खेॾाए आ तू उन खे रांदियूं खेॾाई आ छा करे आ वो तोखे रांदियूं खेॾाए आ उन खे रांदियूं खेॾाई आ तंहिंमां मालूम थियो त घर वारी सां रांदि खेॾण विझाइबो आहे हीअं न मलाखड़ो वञी कयो या उनखे इहो पंहिंजो क्रिकेट जो बल्लो हथ में ॾियो बाबा रांदियूं खोड़ आहिनि ज़ाल मुर्द जूं पाण में साईं करीमनि जी हदीस आहे न महबूबनि जो कौल थो तव्हांखे ॿुधायां न साईं फरमाइनि था अल्लाह फिक्रन तुलाए बुक व तुलाए बुहा हाओ जे कुंवारी सां शादी करी आहे उहा तोखे रांदियूं खेॾाए तूं उनखे रांदियूं खेॾाई आहे सम्झो था त पोइ साईं जन फरमायो त अवलिम वलो बिशातिन हाणे वञ वलीमो कर ॿियो कुझु बि न थी हिकिड़ी बकरी कुई वलीमो कर साईं जन खे वलीमे जो हुकुम ॾिनो सम्झो था त वलीमो कर पहिरियों आहे निकाह जे टाइम ते ॿ शाहिदनि जो हुजणु ज़रूरी आहे लिकी निकाह करणु जाइज़ न आहे कंहिंखे ख़बर ई न हुजे ईअं चोरी छपी निकाह करे इहो जाइज़ न आहे निकाह कयो बहितर आहे जुमे जे ॾींहुं बहितर आहे मस्जिद में कयो अलहमदुलिल्लाह मुंहिंजे बचड़नि जो मुंहिंजी न्याणी जो ऐं मुंहिंजे टुकड़े जी जो निकाह मस्जिद नबवी में रसूलुल्लाह सोणे जे साम्हूं थियो अलाह साईं हिननि खे भाग वक़्त वारो कंदो अलाह साईं हिननि जी ज़िंदगी ख़ुशगवार बणाईंदो अलाह साईं जल शानू तव्हां सभिनी जे बचनि खे बि इहा ताद ख़ुशि नसीब उहे बचा आहिनि जंहिंजो निकाह रसूलुल्लाह जे हरम में हुज़ूर जे हुज़ूरी में साईं जन जे साम्हूं थिए थी आहे थोरी ग़ुरबत जी ॻाल्हि आहे सम्झो था त निकाह मस्जिद में थिए जुमे जे ॾींहुं थिए जुमे नमाज़ खां पोइ थिए इहे बि सुन्नतूं आहिनि ऐं निकाह जे टाइम ते घटि में घटि 2 शाहिद ज़रूरु हुजनि उन खां पोइ निकाह थी वियो हाणे वलीमो करणु इहा सोने नबी जी सुन्नत ॿियो कुझु बि न आहे खजूर वठी विराए छॾियो एतिरा ग़रीब आहियो एतिरो बि न अथव त भुॻड़ा वठी विराए छॾियो कर्ज़ न खणो लाज ॾावण जे लाइ पंहिंजे नमूद ऐं नुमाइश जे लाइ पाण खे ला तुलकूद ऐदियत में तहलुका ॼाणी वाणी पंहिंजे हथनि खे हलाकत में न हलायो जेका तौफ़ीक़ हुजे उन मुताबिक़ ख़र्चु ऐं शादी ते वरी जो इहो पैसा वठणु सूओ वठणु इहो ठीकु न आहे बंदी खणी वेंदो बाबा फलाणे 500 रुपया ॾिना फलाणे 1000 रुपया ॾिनो मूंखे बि ॾियणो पवंदो ऐं ॾे वठि इहा त माना होटल जी मानी बि सस्ती हूंदी आहे होटल में मानी 500 में 600 में 1000 रुपया होटल सम्झो था वरी इहो सहूलत असांजे शादी में सहूलत बि अहिड़ो आहे फर्ज़नि जहिड़ो फर्ज़ वहे ये शादी थी वई न बिना सहूलत थी आहे कोन मौलवी साहब हिकिड़े तकरीर कई बाबा बुज़ुर्ग खां सवाइ निमाज़ न थींदी छा बुज़ुर्ग खां सवाइ निमाज़ न थींदी मां त केतिरा भेरा पढ़ी आहे मुंहिंजी त थी वई आहे शादी थी वई ऐं सुठी शादी थी अॼु ज़मीन ते अलाह जा बाना बि राज़ी आहिनि आसमान जा मलाइक बि राज़ी आहिनि गुंबद क़दरा वारो मुंहिंजो सुहिणो नबी बि राज़ी आहे जॾहिं मुंहिंजे सुन्नत शरीयत ते अमल थींदो आहे न त मदीने वारा साईं ख़ुशि थींदा हेॾी जा उमत साईं जी घटि थी आहे
वञे थी न त इहो आवाज़ गुंबद ख़ज़रा में पहुचे थो। इहो आवाज़ जो गुंबद ख़ज़रा में पहुचे थो। अचो त गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या भली शादी हुआ जंहिंमें रब जो कुरान पढ़जे, जंहिंमें सोने नबी ते सलात पढ़जे। साईं फरमाईंदा कुझु माण्हू गॾु थिया ॾेढ थियो हेॾे ॾिस मूंॾे पैसा तोखे टको बि कोन ॾींदा, मूंॾे ॾिस यार सभु खणी वेंदा घोट ते, तोखे कोन मिलंदा, तव्हां मूंॾे ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, सम्झो था ॻाल्हि हले कहिड़ी। तव्हां बि सभु घुमण जा हुन ते पैसा पे गणिया, तव्हां छा जेॾी महिल सलात गॾिजी पढ़ी थी वञे त इहो आवाज़ सुणे हबीब जे दर ते पहुचे थो। हाणे तो ॿुधायां जेका ॻाल्हि थी वई साईं फरमायो कुझु माण्हू गॾु थिया गॾिजी वेठा गॾिजाणी नबी ते सलात न पढ़ी उथी विया त ॼणो गॾह जे बूंद तां उथी विया, गॾह जे बूंद तां गॾिजी वेठा, विच में बूंद गॾह जो हेठो ताईं गॾिजी वेठा, पोइ गॾह जो बूंद खाई। उहा शादी जंहिंमें सलात न पढ़जे, दुरूद न पढ़जे, उहो ईअं आहे ॼणो गॾह जे बूंद तां वेही माण्हू। सची ॿुधायो शादियुनि में सलात पर अॼु हिन शादीअ में नंढा वॾा न्याणियूं मर्द हड़ई था चवनि सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या बदउल इस्लाम गरीबन वसयऊद कमा बदा। साईं फरमाईंदा जॾहिं मुंहिंजे दीन इस्लाम जी शुरूआत थी न, नई ॻाल्हि अचंभे वारी ॻाल्हि अजीब निराली ॻाल्हि पई लॻे, मोहम्मद करीम कहिड़ो दीन खणी आयो, ॻाल्हि माण्हुनि खे सम्झ में न पई। साईं फरमायो जॾहिं क़यामत करीब थींदी त मुंहिंजो दीन माण्हुनि खे कीअं नओं ओतिरो लॻंदो। हाणे तव्हां मोटी वञो न, पंहिंजे पुट जी शादी कीअं कयूं, बाबा ढोल बि न कंदुसि, सेरो बि न कंदुसि, ॻाइण बजाइण न कंदुसि, बिरादर न पढ़ंदुसि। अरे हे वरी किथे मुलो पैदा थियो, अब्बा ॾाढा ढोल बजाएगा, पर ॾाढा ढोल बजाएगा, हे वरी मुलो न अरे तुंहिंजी शादी ते ढोल लॻा। हक़ीक़त में मूंखे पहिरीं ख़बर कोन हुई, हाणे ख़बर पई आहे, दिल्ली सत कुआ खाई हाणे हज ते संदरी चवंदा इहे ॻाल्हियूं तव्हांखे। साईं फरमाईंदा अनोखी माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी। हाणे तव्हां वञी अमल कंदो न, कावड़जी वेंदा, नानी कावड़जी वेंदी, ॾाढी कावड़जी वेंदी, हा ढोल न वॼे, असां त ढोल वॼेसूं, तूं नाराज़ थी वी या राज़ी थी वी, मैं त ढोल वॼेसां, छा बस हुजे ॾाढी। हा
ही दीन जी गाल कंदे त माण्हू तो ते नाराज थींदा, बाइकाट कंदा, बिरादरी वारा कावड़ जीवींदा। पर हीअं चइजांइ हिकु न रुसे होत घोरी पाझपियन में जी। दुनिया रुसी वञे त परवाह नाहे, शल हसनैन जो नानो राज़ी हुजे, शल मदीने वारो मीर राज़ी हुजे। सजण तां सिरड़ो छजो तमे सहाय, सजण तां सिरड़ो हज़ारन गमने में दिनुम मुस्कुराए, सजण तां सिरड़ो सजण तां रहे शालम दिल पर सदाई सलामत, कुर्ब में कबूली असां क़यामत। ॾिसी यार के सब छजन गम भुलाए, ॾिसी यार के सब न छॾबो पिरीअ जो पनारो, रुसे तां रुसे भल सॼो ॻोठ सारो। रुसे तो ॻोठ रुसे, पाड़ो रुसे, वेड़ो रुसे, माइट रुसन, पर शल मदीने वारो पिरी राज़ी हुजे। जे सोणो नबी राज़िया, जे रब जी ज़ात राज़िया, त दुनिया रुसी वञे तुंहिंजे वार खे बि लहस न ईंदी। सर में पखी हिकिड़ो मथस मारी लख, जे रब जी अथस रख त सर में घुमे सर। रब राज़ी आ, मदीने वारो साईं राज़ी आ, त दुनिया छा कंदी? सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि हजरत साद बिन अबी वक्कास वो मर्दा जंहिंखे मदीने वारे साईं सट करे फरमायो त तू जन्नती आहे। सॾे फरमायो, गारंटी मिली वही जन्नत। सुभान अल्लाह। जेॾीमहिल मुंहिंजे सोणे नबी ते ईमान आंदई, अमड़ जी जल कावड़ जी वई। ओ साद, ओ मुंहिंजा बच्चा साद, संज न बख़्शींदी साए, ॻाल्हाईंदी साए न, मानी न खाईंदसि तुंहिंजे घर जी, पाणी न पीअंदसि तुंहिंजे घर जो, न त मुहम्मद जो दर छॾ, मुस्तफा जी गुलामी छॾे। चए थो अम्मा मुंहिंजी, अम्मा मुंहिंजी, अम्मा ओ अम्मा रुसी त रुसी वञ मुहम्मद जे कदमनि तां अम्मा खे घोर करे। ओ मुंहिंजी जीजल अम्मा तूं रुसी वञी त रुसी वञ, पर मदीने वारे वीर खे न रुसाईंदुसि। अल्लाह या रसूल अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो 3 ॾींहं गुज़री विया, माई बुख हड़ताल करे वेठी, खाधो पीतो बंदि। बुढ़ड़ी कुराड़ी औरत 3 ॾींहं जो मानी न खाधी त कमज़ोर थी किरी पई। हाणे ॾिसे पई पुट मन बाज करे, मन मूं ते रहम करे।
पुट चवे तो अम्मा जेतरा मुझे बदन ते वार हिन एतरा तुझा जिस्म थी वञन मरई वरी जेरी थी वरी मरी वरी जेरी थी वरी मरी वरी जेरी थी हजार भेरा मरदो तो के दिसा पर तू मां जे करे मां पंहिंजे लजपाल मोहम्मद जो दर न छॾींदुसि यारी लगाय में दिल पर नाले ते मेरी सुने नाल परीत यारी लगाय में ते मेरी सुने नाल परीत ना तोड़ी ना तोड़ सा ना तोड़न दी रीत ना तोड़ी ना तोड़ सा ना तोड़न दी रीत यारी लगाय में सारबाना मेहरबाना राया शाला जीवी खैर थी वही माहिया दिन तुसा दे एक घड़ी 100 साल दी दिन तुसा दे एक घड़ी 100 साल दी बैठ काने पई तुसा दे भाल दी मुझा दोस्तों मां चवे थी बच्चा जे तू मोहम्मद जो दर नथो छॾी त भला हाणे मूंखे वठी हल त आऊं थी कलमो पढ़ी मुसलमान हाय 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 सुभान अल्लाह मुझा दोस्तो छा त इन मर्द जो शान बणियो जेॾी महिल जंग लॻी आ त साईं फरमाइनि था इरमया साद फिदाक अबीव उम्मी ए साद तीर चुट मुंहिंजो अबो तोता घोरे छॾिया मुंहिंजी अम्मा तोता घोरे छॾिया कंहिंखे बि मदीने वारे साईं इहे लफ़्ज़ न चया हुया जेके इन साद आशिक खे फरमायो साद तोता मुंहिंजो अबो मुंहिंजी अम्मा तोता घोरे छॾिया तीर चुट ख़ुदा जे रस्ते में ओ बेटा ही हो ईमान ही हो इश्क रसूल ही हुई दीनदारी ही हो मुझे सोने नबी सा दिल लाइण दिल लाए भी यारी लाए भी तो निभाए भी कुछ था चो दुनिया रुसे तो रुसन दे माइट रुसन दे अजीज रुसन दे पर यार जो दर न छॾबो हाँ शादी कभी तो शादी कभी सुन्नत मुताबिक ॻाल्हायो चवंदा जी पुट परणाइबो आज़माइश थींदी तव्हां सभिनी जी माण्हू रुसंदा कावड़बा पर ग़लती न कयो अलाह तव्हां सां गॾु आहे अलाह जो हबीब तव्हां सां गॾु आहे पोइ बाक़ी ॿियो छा खपे मदीने वारे साईं जी ज़ात राज़ी थी वई तव्हांजी दुनिया बि आबाद तव्हांजी आख़िरत बि आबाद पोइ मुंहिंजा दा त महबूब जो दर वठंदो आहे बस पुट बस घोर न कबी आहे जेकॾहिं तव्हां महबूब जे सुन्नत शरीयत ते हलंदो तव्हांजा ॿई जहान रब मोचा अलाह करीम मुंहिंजो चवणु तव्हां सां ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब करीम हिननि घोटनि खे कुंवारियुनि खे शाद ऐं आबाद फरमाए अलाह साईं हिननि जी ज़िंदगी ख़ुशगवार बनाए अलाह साईं